मुअज़्ज़ज़ सामईन किराम, जियां के तमाम दोस्तन के मालूम अज जो ही प्रोग्राम मरहूम उस्ताद मोहम्मद सालिह जे सालियाने बारहे जे सिलसिले में उन मरहूम जे रूह जे ईसाले सवाब जी नियत सा खैरात फी सबीलिल्लाह ऐं क़ुरान करीम ऐं मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुरूद जी महफिल मुनाक़िद कई वई है। शाल रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात तवां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं उन मरहूम जे क़ब्र खे मुझो करीम रब पंहिंजे जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बनाए। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर टिन शैन के खोले खोले बयान करने की कोशिश कंदुसि। तमाम सभी दोस्तन के हिकड़ी गाल तक क्लियर मालूमात जैजो नालो फकीर आशिक अली राजपर ताहिरिया वो फकीर ही आ, हेठायूं मथायूं कोन ॼाणंदा हो। थोड़ो मोबाइल फोन के दोस्त साइलेंट कयो। हे इलाइको अहले इल्म नौजवानन जो इलाइको आ, भले गोठ बहराड़ी जो आ। हिकड़ो मौजू खणंदो त मौत आहे छा, मौत आहे छा। नंबर 2 मौत जे अचण खां पोइ इंसान मरे थो या नथो मरे। नंबर 3 मरी वञण खां पोइ जेका तव्हां सही दुआ जो महफिलियूं सजायूं था, दुआ घुरऊं था ऐं दुआ घुरायूं था, कुरान करीम ऐं अल्लाह जो महबूब इन जे लाइ छा थो चवे। मुंहिंजो ख्याल त इन 3 अहम मौज़ुन ते मुनासिब टाइम ॻाल्हायां। तव्हांजो छा ख्याल आहे? दिल खोले ख्याल पंहिंजो ॿुधायो। हर मौजू ते ॻाल्हाए सघां थो, अल्हम्दुलिल्लाह खुलियो ॻाल्हाए सघां थो, पर चूंकि दिल थी चवे त इन शइ खे खोलियो, ख़बर त पवे त हक़ीक़त छा आहे। तव्हांजो इत्तेफ़ाक़ आहे न ॻाल्हि जे मथां? अल्हम्दुलिल्लाह। सब खां पहिरीं त चओ त मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख अहसान, बल्कि अणख गणिया ऐं अणखुट एहसान जो हिन जिंदगी जे अंदर असां के मौला करीम एड़ियूं घड़ियूं नसीब कयूं हन जेके न कहीं वोट जे ला न कहीं नोट जे ला उन करीम रब जे रज़ा जे ला फर्श जे मथा वेठा, उन जे याद में वेठा आहियूं, उन जे महबूब जो जिक्र करण जे लाइ वेठा आहियूं। ऐं खुश नसीबी वॾी आहे जो जेको उन जो जिक्र कंदो आहे हक़ीक़त में उहो पाण न कंदो आहे, उहो साईं तो चवे मां तोखे यादि थो कयां तॾहिं तो तूं मूंखे यादि करे। चकमक ॿुधी अथव? चकमक उहा छा कंदी आहे? छिकींदी आहे। लेकिन छा खे छिकींदी आहे? लोह खे या लोह जे धात जंहिंमें हूंदी आहे पोइ थोरी या घणी उन मिट्टीअ खे कॾहिं चकमक छिकियो आहे? जवाब ॾियो, सोची पोइ जवाब ॾिजो। कपड़े के करें चकमक छिकियो आ? जवाब न। भला प्लास्टिक के करें छिकियो थई? जवाब न। चकमक जो कम छिकण जरूर आहे पर छिकी दी उनखे आ। अहम नुक्तो पे बुधाया फकीरानो अंदाजा पर छिकी दी उनखे आ जेका या खुद लोह हुंदो आ या लोह जी धात हुन में हुंदी आ। पो थोड़ी या घणी थोड़ी हुंदी तने भी छिक दींदी यानी सब कह के चकमक
न छिकींदी आ यानी उहा ज़ात बुधाए रही आ छो त छिकण वारी हमेशा ताकत वारी शय होंदी आ ऐं छिकजी अचण वारी कमजोर शय होंदी आ तमा असा मखलूक कमजोर आहियूं खालिक ताकत वारो आ तमा असा केर थींदा हूं जो उन जो जिक्र कयूं उन जे जिक्र करण जी तमा असा के ताकत काने का लेकिन इहो उन जो कर्म आ जो पंहिंजी याद जी तौफीक ॾेई रहियो आ न त तो असा जो वस सब का पहिरीं इन नुक्ते के पको कयो जेडी मल न जिक्र जी याद अचे यकीन कयो त ही असा के याद कान आई आ पर जो यार मेहरबानी कई पांजी तरफ का न फज़कुरूनी अज़कुरुकुम तू मुखे याद कर मां तोखे याद कया लेकिन मुझा दोस्त अजीज इहा अधो गाल हा इश्क जी गाल मुकम्मिल होंदी आ रुगी फज़कुरूनी अज़कुरुकुम ते गाल मुकम्मिल नाहे इनमें त एतरो सौदो थियला त तू मुखे याद कर मालिक थो बाने के चवे तू मुखे याद कर तू मुजी पचार कर तू मुजो गालियों कर तू फर्श ते कर मां अर्श ते कया तू माण्हुन में कर मां मलाइकन में कया बेनियाज रब तो फरमाए तू तन्हाई में कर तमाम पंजे वहदानियत में कया लेकिन मुझा दोस्त अजीज इहो त सौदो आ दे भी वठ भी इन सौदे जे हकीकत ताईं पहुंचणो आ आयत जे पोएं हिस्से ते गौर कर उन बेनियाज रब फरमायो वशकुरूली वला तकफुरू सवाला जॾहिं सौदो थी वयो तू मुखे याद कर मां तोखे याद कया सौदो थी वयो अॻियां अल्लाह पंहिंजे प्यार में छा फरमायो वशकुरूली मुंहिंजो शुक्र कर सोच कजा वला तकफुरून नाशुक्री न कजा मौला मौला शर्त तुझे ज़ात जे तरफ खां आयो पहिरीं तू याद कर ओ मां याद कया जॾहिं पहिरीं मां थो याद कया तू पो थो याद करे त पो तुझो शुक्र मां छो कया इब्तिदा त मां थो कया हुकुम त तो कयो पहिरीं तू याद कर पो मां याद कया बेनियाज़ रब फरमाए थो इहो ई त चरिया राज़ा तू केर थींदो हई मुखे याद करण वारो जे मां तोखे तौफीक न ॾियां त तो में हिम्मत ही कान्हे का जो मुखे याद करे सके मुझे बेनियाज़ रब फरमाए तो वशकुरूली शुक्र कर मुझो शुक्र कर वला तकफुरून ना शुक्री न कजा मौला कड़ी शुक्र कजा मां बेनियाज़ हां तोखे जिंदगी में हिम्मत भी ॾिनम मौक़ो भी ॾिनम तोखे तौफीक भी ॾिनम जो पंहिंजे ज़िक्र जे महफ़िल में तोखे चूंडे अचे वेहार हेड़ी महफ़िल में वेहण ते शुक्रानो अदा कजे छो तक काई खबर ना है आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं हिक पल जी भी खबर काने तो असा के काने जन क्या है तन के त कयामत जी भी खबर त मुझा दोस्त अजीज मां अर्ज पे कयो त सब का पहिरीं चो त मुझा करीम रब तुझा अणगणिया ऐं अणखुट एहसान जो असा के जिक्र वारी महफिल नसीब फरमाए हदीस पाक में इंदो आ ॾाढी इश्क जूं ॻाल्हियूं हिकड़ी आ जन्नत हिकड़ो आ जहन्नम जहन्नम काथे होंदो हेठ जन्नत काथे होंदी मथे पुलिस रात काथे ठहंदी जे पुलिस रात हेठ ठहंदी त माण्हू मथे कीअं वेंदो मथे ठहंदी त वरी हेठ कीअं ईंदो
दोस्तों सची हो तो चवंदा आहिनि त ससुईअ जे पंध जूं ख़बरूं पुन लई ॾींदो आहे, ॿिए खे ख़बर कान हूंदी। लैला जूं ख़बरूं मजने खां पुछबियूं आहिनि, मालिक जूं ख़बरूं आशिकनि खां पुछबियूं आहिनि। सजदो सब को कंदो आहे, लेकिन सजदा जन खे रब नसीब करे। मौज़ू खे टेड़ण नथो चाहियां, थोड़ो इते ई मां वराए जा घणो निकिरी वेंदो। अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जहन्नम हेठ पुल सिरात मथों, जन्नत मथे। जहन्नम जे मथों अल्लाह पुल सिरात खे बनाईंदो। जहन्नम जे मथों, जन्नत काफ़ी मथे हूंदी। सबब कहिड़ो आहे त जेको जहन्नम में वञण वारो आहे उहो उन जे मथों हुजे, ऐं जेको जन्नत में वञण वारो आहे वो जन्नत जो इंतजार न करे, पर जन्नत के हुक्म कंदुसि त तूं हेठि थी त मुंहिंजो आशिक तो में अचे। अजीज दोस्त, मजाक कोन्हे का। यार जे याद में जन पंहिंजे पाण खे दीवानो करे छॾियो, मस्तानो करे छॾियो। ख़ैर ये सूफी तसव्वुफ जो ॻाल्हियुनि वरी मौज़ू सॼो हलियो वेंदो। हीअ महफ़िल आहे, ज़िक्र वारी महफ़िल आहे, जंहिं जे ईसाले सवाब जे नियत सिया सां थी आहे, उहो केॾो न ख़ुश नसीब आहे जो अॼु अकुली तौर ते ॾिसो जेको मरंदो आहे उहो त ख़त्म थी वेंदो आहे। उस्ताद मोहम्मद सालेह त जे सभिनी जे कननि में गूंजी रहियो त मरी त न, अकुली तौर ते बि मरी कोन, इल्मी तौर ते त बाद में था ॾिसूं। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जंहिंखे ही सुहिणियूं महफ़िलूं नसीब करे उहो ख़ुश नसीब आहे, उहो ख़ुश नसीब आहे, उहो ख़ुश नसीब आहे जंहिं ज़मीन ते अॼु ज़िक्र जी महफ़िल थी रही आहे। भितर भितर दुआ घुरी रहियो, वणन ताईं आवाज पहुची रहियो आहे, वण दुआ घुरी रहिया आहिनि। पखियुनि ताईं आवाज पहुची रहियो आहे, पखी दुआ घुरी रहिया आहिनि। छो त मुंहिंजो रब फरमाईंदो आहे, जंहिं जगह ते मां अल्लाह जो ज़िक्र, मुंहिंजे महबूब जो ज़िक्र थींदो आहे, उते रहमत जो नुज़ूल थींदो। त अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां रहमत जे बाग़ में आया आहियूं, रहमत जे बाग़ में। हाणे इन रहमत जे बाग़ मां मींहुं वसंदो आहे, ज़मीन खे कोन ॾिसंदो आहे त हीअ वॾेरे जी ज़मीन आहे, हीअ ग़रीब जी आहे, हीअ गुनहगार जी आहे। मींहुं हिकु जहिड़ो वसंदो आहे, पर ज़मीन जो पंहिंजो कमाल हूंदो आहे। कंहिं ज़मीन में गुल निकिरंदा आहिनि, कंहिं में कांडेरी फुटी पवंदी आहे, कंहिंमें सुहिणो फसल थींदो आहे, कंहिंमें सिम थी वेंदी आहे। इहो मींहं जो क़सूर न आहे, ज़मीन जो क़सूर आहे। हीअ महफ़िल ज़िक्र वारी आहे, रहमत वारी महफ़िल आहे। हाणे जेका हीअ दिलि आहे न, इन दिलि जे ज़मीन खे रुॻी थोरो दुनिया जे सिस्टम खां डिस्कनेक्ट करे ऐं हिन में मौजूद कर। जॾहिं दिलि तुंहिंजी हिते थी त इंशा अल्लाह ताला हिन ज़िक्र जे ऐं महबूब जे इश्क जे महफ़िल सां तुंहिंजो सीनो भरपूर थी वेंदो। ऐं जॾहिं सीनो भरपूर थियो त पोइ जंहिं दिलि पीता इश्क दा जाम, सा दिलि मस्तो मस्त मस्त। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ज़िक्र जी महफ़िल हिकु मरहूम जे नियत सां कई वई आहे। टाइम मुख़्तसिर आहे, मुंहिंजो टाइम गुज़रंदो आहे झट में, इन करे मां कोशिशि कयां त ॻाल्हि करे वठां, ॻाल्हियूं रहिजी न वञनि। क़ुरान करीम जी आयत पढ़ियमि। अल्लाह जे ज़ात पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो, कुल इन्नल मौतल्लज़ी तफ़िर्रून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम। मुझे बेनियाज़ रब पंहिंजे महबूब खे फरमायो, ओ मुंहिंजा महबूबा, जी चवां मुंहिंजा करीम रब मुझे मखलूक खे, पंहिंजे आशिकन खे ॿुधाए। मौला छा चवां उन्हनि खे महबूब ॿुधाए त मौत हिकु हक़ीक़त आहे। मौत हिकु ॻाल्हाईंदा चो, मौत हिकु हक़ीक़त आहे। उहा कूड़ नाहे, ख्वाब नाहे, धोखो नाहे। मौत हिकु हक़ीक़त आहे, अहिड़ी हक़ीक़त आहे। इन्नल मौतल्लज़ी
तफिरून मिन्हु इन खां डुकण जी कोशिश न कजो इन मौत खां लिकण जी कोशिश न कजो इन मौत खां छुपण जी कोशिश न कजो जेका हकीकत हुंदी आ उन खां लिकी भी न सघबो छुपी भी न सघबो इन खां डिजो भी न फइन्नहु मुलाक़ीकुम छो त हिक दिहाड़े इहो मौत तव्हां सां जरूर मुलाकात कंदो गौर कयो कुरान करीम छा फरमाए त मौत हिक गला गला मौत हिक हकीकत डिजबो उन खां जे एहतियात करण सां माण्हू बची वञे जंहिंखां माण्हू एहतियात करे त उनखे वेझो न पवे उहा वेझी शइ न थिए उन खां डिजबो आहे जेका हकीकत आहे ई उहा जेका हर सूरत में तव्हां सां मुलाकात उनखे करणी आहे ऐं मुलाकात कदहिं करणी आहे इन अजल्लाह इज़ा जाअ ला युअख़्ख़र साअतन वला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून अजल जी घड़ी मुकर्रर न अगते थींदी न पोइते थींदी जॾहिं अगते भी न थींदी पोइते भी न थींदी मुलाकात भी जरूर थींदी पोइ अहिड़े मां अहिड़ी शइ सां त दोस्ती रखबी आहे डिजबो किथे आहे तवज्जो कजा असां तो डिजणो मौत मौत छा आहे मौत मौत हिकड़ो दोस्त आ जेको अचणो आ मिलणो आ मुलाकात थियणी आ अल्लाह कुरान करीम में ऐलान करे बुधाए छलियो हिन खां छुपण जी कोशिश न कर छुपी न सघंदे डिजण जी कोशिश न कर छो त मुलाकात थियणी आ पांजे मर्ज़ीअ सां भी कोन ईंदो ईंदो भी मालिक जे हुक्म सां अॻ में भी कोन ईंदो बाद में भी कोन ईंदो जेडी मल यार जी मर्जी थींदी आर्डर थींदो दोस्त जे पहुचंदो यानी मौत हिक गालाए मौत हिक खास करे नौजवानन के मार्ज कया रात जो घर को बाहर नौजवान डिजा तो छा कहूं तो डिजी छा कहूं तो डिजी बाबा का शे मारे न वने काई शे कान मारींदी जदे टाइम मुकर्रर थींदो तदे शे मारींदी काई शे कान मारींदी कदे डिठो तो नंढड़ो मासूम बारड़ो हुंदो आ नाग निकरी पवंदो नाग जो कम ही डंगणा मासूम बार बेसमझ ओ नाग के चंबणदो आ तका रांद जी शय आ मजाक कंदो आ मश्करी कंदो आ हथ विझंदो आ मुंडीअ में कदे बुधव त नाग उन मश्करी रांद कंदड़ बार के डंगियो गाला उनखे ताकत ही काने का जेसते हुकुम न थे यानी जेको डिजंदो आ न जेको सुसंदो आ उहो ही मुसंदो आ सुसण छडे दे मौत खां डिजण छडे दे डिजबो उन शे खां जेका अचणी न हुजे मौत हकीकत आ लेकिन सवाल थो पैदा थे त मौत खां बाद वारी जेका जिंदगी आ मौत खां डिजणो न है पर उन जे अचण जे ला तैयारी करनी आ हिता खां नवाब शाह वञण जे ला ओ मुंहिंजा दोस्त अजीज जेकॾहिं पैसा न हूंदा सफ़र न थींदो पानी न हूंदो गर्मियां सफ़र न थींदो मानी न हूंदी सफ़र न थींदो हिता खां नवाब शाह ताईं वञण लाइ 3 कलाकनि जो सफ़र या 2 कलाकनि जो सफ़र इन सफ़र में वञण जे लाइ समर न हूंदो त सफ़र भी ॻाल्हाए समर न हूंदो त सफ़र भी अकुल वारो माण्हू जेकॾहिं पानी न खणंदो अॻियां हाय हाय कंदो त चवंदुसि त बेवकूफ़ सोचे ई कोन त हेॾी गर्मी आहे का पाणीअ जी बोतल ॾी त खणा
जे कदे पैसा न खई रोड ते ओ बासियूं पियो दे अकुल वारो चोंदो काले थोनी नवाब शाह गाड़ी में चोंदो पैसा कोन चोंदो सोची कोन त वणो नवाब शाह या पैसा न तो खणा याने मुजा दोस्त अजीज नठड़े सफर करण लाए जे कदे तैयारी न कबी समर न खणबो सफर तय कोन थी दो मुश्किलातूं इंदियूं जे कदे 3 कलाकन जे सफर जे ला तैयारी करण जरूरी आ त मरण खां पोइ कब्र जो ॾाढो लंबो सफर आ उन सफर जे ला बि तैयारी करण जरूरी आ जे कदे समझी तो त मरण सच्चा ऐं जे कदे समझी तो त मरण खां पोइ कब्र जी हिक जिंदगी समझी छा हथन सां लटे आयो हुई अबे के ॾाॾे के पड़दाॾे के कदे बच्चड़न के कदे दोस्त के जे मौत हकीकत न होजे त जिंदा इंसान तुझे बच्चे के केर हथ लाए त बाह कढी विझंदे अज पंहिंजे हथड़न सां जानी जिगर के लटे मोटी तो अची छो तो इए करी चवी तो ही हिक हकीकत ये हिकड़ी हकीकत त मुझा दोस्त अजीज मौत खां लिकण जी जरूरत नाहे मौत खां डिजण जी जरूरत नाहे मौत के सीने सां लाहिबो आ मौत सां त प्यार कबो आ जेकरे सच थो पुछी जेकरे इश्क जी बोली थो पुछी त आशिक त इंतजार कंदा हन त कदे थो अचे आशिक इंतजार कंदो आ त कदे थो अचे दुनियादार डिजंदो आ त शल अञा 2-3 ॾींहं टरी वञे राज केड़ो आ दुनियादार के हिन दुनिया सां वास्तो आ 2-3 ॾींहं देर करे त जरी जरे ज़मीन जो वठी वठा प्लाट वठी वठा 5 रुपया ठाहे वठा आशिक इंतजार छो कंदो आ इन जे ला कंदो आ उनखे यकीन आ सजी जिंदगी दुआऊं घुरम त मौला मदीनो देखार पोए भली मार लहने उजागा अखने जा आशिक इंतजार कंदो आ 1.5 लाख गड थी न सगियो उम्र ते वञी कोन सगियुस गुंबद खजरा जो दीदार करे कोन सगियुस भला 1.5 लाख न थियो त खैरा इजराइल जल्दी आ जे जमीन जे मथा गुंबद खजरा जो दीदार करे न सगियुस तू रुगी हलिया त जमीन जे अंदर गुंबद खजरा वारो दीदार जरूर कराइंदो आशिक इन करे मौत खां डिजंदो नाहे बल्कि मौत के सीने सां लाइंदो आ मौत जो इंतजार कंदो आ इन करे जो उनके खबर आ ही मौत नाहे ही बिन यारन के मिलाइण जो हिकड़ो ज़रियो दुनियादार जो टुटण जो ज़रियो आ आशिक जे मिलण जो ज़रियो आ मौत साॻी इजराइल 2-3 कोन्हन इजराइल हिकड़ो ही आ साह कढण वारो हिकड़ो ही आ मलकल मौत हिकड़ो ही आ मगर इंसानन जो पंहिंजो पंहिंजो ख्याल आ हिकड़न के मिलाइंदो आ हिकड़न के छिनंदो कंहिंखे आ जेको दुनिया जो आशिक हूंदो आ मिलाइंदो कंहिंखे आ जेको महबूब जो आशिक हूंदो आ मौत साॻियो आ मौत अञा जे समझ में न अचे जुलाई जो महीनो साॻियो आ गर्मी साॻी आ लेकिन जेको अदो एसी ते वेठो आ उन ला बहारी बहारी आ जेको रोड ते मजदूरी करे रहियो आ उन जे जिस्म मां पसीनो वही रहियो आ महीनो भी साॻियो आ ॾींहुं भी साॻियो आ टाइम भी साॻियो आ गर्मी भी साॻी आ फर्क केड़ो आ हुन कमाए एसी में वेही सुकून वरतो आ ही वेचारो मजदूरी करे पंहिंजे जिस्म मां पसीनो वहाए रहियो आ साॻी ॻाल्हि आ मौत हिक हकीकत आ पर आशिक खे मिलाईंदो आ दुनिया जे तालिब खे विञाईंदो मौत हिक गला गला मौत हिक लेकिन कदे सोचो थई हिक दिहाड़े इन मौत के भी मौत अचणो इन मौत के भी गला गला मौत के भी मौत अचणो त पे हो मौत आहे छा मौत चऊं छा मलकल मौत लजी
मलक मलाइका जेको मौत जो पैगाम खणी ईंदो आ जेके इज़राइल सदीदा हो। हाने इज़राइल यानी मौत एक हकीकत आ, एक मलाइका जेके अल्लाह इन कम ते मुकर्रर कयो आ। जॾहिं हुक्म थींदो आ तॾहिं ईंदो आ, जॾहिं हुक्म न थींदो आ तेस ताईं हू कॾहिं भी गला गला कदे भी कोन ईंदो आ। त सब का पहिरीं अर्ज कयम त खोले बुधाइंदुस त मौत आहे छा। जवाब मिलियो त मौत हिक हकीकत, मौत हिक हकीकत आ। ये गाल समझ में अचे वई। बी गाल चयम त मौत अचण खां पो माण्हू मरे थो या नथो मरे। इन गाल के खोलिया मौत खां पो सभिनी के खबर आ मोहम्मद सालेह मरी वियो, लेकिन मरण खां पो मौत खां पो मौत मां मुराद हजरत इज़राइल जो अचण। क्या समझी असीं? सोने इज़राइल जे अचण खां पो माण्हू मरे थो या नथो मरे। अज़ीज़ाने मन सुभान अल्लाह। हिकड़े मिनट ला सोच, नंढड़ी गाल सोच। मुकाम खां लंघंदा आहियूं, मदीने वारे मीर जो फरमान छा है। जॾहिं मुकाम खां लंघो छा चो, गला गला छा चो, किरास कंदा हो कोन कंदा हो मुकाम खां। मुकाम खां लंघो अस्सलामु अलैकुम या अहलल कुबूर। कबरन वारन ते सलाम चो, ओ कबरन वारो तवां ते अल्लाह जी सलामती हुजे। मुझे करीम आका इए कोन चयो त सोमहीअ ते लंघो त सलाम चइजो, रात जो लंघो त सलाम न चइजो, 12 बजे रात खां पो सलाम न चइजो, सुबुह जो 4 बजे सलाम न कजो, मंझंदि जो 1 बजे सलाम न कजो। इए किथे लिखियल आहे? लिखियल कोन्हे। हुकुम त जॾहिं भी मुकाम खां लंघो सलाम कजो। हुकुम ठीक आ। सलाम कंहिंखे कबो आ? जलसो खत्म थियो, घर वींदो, दलील सादड़ो ॾींदो हां, आम बहराड़ीअ जो माण्हू भी समझे। जलसो खत्म थियो, हितों पंहिंजे घर वयो, दरवाजे ते बाबा साईं निंड पयो आ, खोंघरो हणी रहियो आ। सलाम कंदो या आस्ते आस्ते लंघी अॻिते वींदो? जवाब ॾियो। चुप थी वियो। भला एतरी ॾुखी ॻाल्हि त मूं कान कई आहे। बाबा दरवाजे ते निंड पयो आ, खोंघरा थो पियो हणे, सलाम कोन कंदासीं छो? बाबा जी निंड न फिटे, मस बाबा खे निंड आई आ। आस्ते आस्ते पेर झलींदा वींदासीं, अॻिते वयासीं, अम्मड़ वेठी आ। जेॾी महिल अम्मड़ खे ॾिठोसीं चयोसीं अम्मा अस्सलामु अलैकुम। कि न अम्मड़ के सलाम कोन वराइबो? थोड़ो तो बुधायो। जॾहिं भी घर में दाखिल थियो, जेको भी मिले उनके अस्सलामु अलैकुम चओ। ज़ाल मिले ज़ाल के भी गला गला गाल दुखी त कान थी लगे। धीउ मिले धीउ के सलाम कयो, पुत्र मिले पुत्र के सलाम कयो, ज़ाल मिले ज़ाल के सलाम कयो। दर जे अंदर भला जे कदे केर भी न हुजे, हाणे मौजू मटिजी वेंदो। बस एतिरो ॿुधायांव थो त अब्दुल्लाह इब्ने अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, जेकॾहिं केर भी नाहे दरड़ो खोले चो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, महबूब ते सलाम पढ़ी छो। ले अन्न रूहहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदुन फी बुयूतिल मोमिनीन। मुझे मुस्तफा जो रूह, मुझे मुस्तफा रूहानी तौर ते हर मोमिन जे घर में मौजूद हूंदो। जिस्मानी तौर ते मुझो करीम आका गुंबज़े खज़रा में आ, रूहानी तौर ते मुझो करीम आका हर ईमान वारे जे घर में मौजूद आ। मौजू को ने कहे बे टाइम ते बुधाइंदुस। बहरहाल मार्ज पे कयो त अम्मड़ जागे पई, उनखे सलाम कयोसी। अकुल कम कयो त सलाम उनखे वराइबो आ जेको जागंदो आ। निंड पियल खे सलाम भी
गाला निंद्र पे लगे सलाम भी कौन वराइबो मुकाम खां लंघूं था मुझे करीमा का फरमायो मुकाम खां लंघो अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर चो यानी मुकाम में जेके भी आहन गुनाहगार हन नेकोकार हन हाफिज कुरान हन आलिम हन मिस्कीन हन हारी या मजदूर हन पढ़ियल हन या अनपढ़ियल हन मुझे हबीब फरमायो जॾहिं मुकाम खां लंघो सभिनी के सलाम चो यानी मुकाम में रहंदड़ जेको भी आ वो नेका या बदकारा अमीरा या गरीबा कब्र में जिंदा भी आहे ऐं कब्र में निंद्र भी को नथो करे कब्र में निंद्र भी गला गला निंद्र भी कयामत ताईं निंद्र कब्र में गला गला कब्र में निंद्र जो तो निंद्र पे लगे सलाम कोन वराइबो सलाम न खे वराइबो जेको जिंदा भी हुंदो आ जागंदो भी आ बुधंदो भी आ यानी मुझे करीमा का जे इन हिकड़े हुक्म मां साबित थियो त मरण वारो मरंदो कोने बल्कि कब्र में भी जिंदा हुंदो आ लेकिन तवा जादो हिकड़ो सवाल त अची वयो ए इल्मी गालियूं जे चओ त हे मुकम्मल कया जे चओ त पो थोड़ो बियो रंग भी करे छड्या दोस्त हिनन गालिन जी जरूरत आ फिरकिन सिरकिन जी जरूरत ना है मोहब्बत इश्क जी जरूरत आ इल्म ए अकीदत जी जरूरत आ छो त जंहिंजो सालियानो बार हुआ वो आम अण पढ़ियो या सादो न हो एक बेहतरीन मुअज्जिज उस्ताद हुयो मुआशरे जो बेहतरीन फर्द हुयो त छो न उन जे सालियाने बारे ते एड़िया इल्मी नुकात बयान कजन जो आम मानू उन मा मुस्तफीज थी सके ओ मुझा दोस्त अजीज हाने एकड़ो मुकम्मल नक्शो तुझे आदो पेश तो कया सजी जिंदगी उन नक्शे के याद कजा इंसान कदे भी मोह कोने कदे भी मरंदो ही कोने को ये वडो जुमलो चयो थम इंसान कदे भी मोह कोने इंसान कदे भी मरंदो ही कोने खोले चा लिस्ट के थोड़ो दिमाग के हाजिर कर अल्लाह जे ज़ात सब का पेरी जिस्म पैदा कयो या रूह पैदा कयो जवाब दियो अलस्तु बिरब्बिकुम कैसा खिताब करीम रब फरमायो कालू बला कह चयो चो आलमे अरवाह में रूहन सा रब खिताब कयो पंज रूहन दह रूहन कयामत ताईं जेके मालिक के पैदा करना सभिनी के आडो विहारे मुझे करीम रब उनन सा खिताब कयो आलमे अरवाह में कयामत ताईं अचण वारा तमाम रूह अल्लाह पैदा फरमाया उनन सा करीम रब खिताब कयो लेकिन मुझा दोस्त अजीज दुनिया जे अंदर अम्मड़ ऐ अब्बे जे शादी खां बाद में टाइम गुजरंदो वयो अम्मड़ खैर सा मुझा दोस्त अजीज हामिला थी पहले महीने में रूह कोन आयो बे महीने में रूह कोन आयो टे महीने में रूह कोन आयो रत जी लोथड़ी वधंदी रही आ उन में मांस पैदा थियो उन में वार पैदा थिया उन में हड्डियूं पैदा थियो उन में उज़वा पैदा थिया इन मोजा दोस्त अजीज पेटड़े जे टुकड़े में सब कुछ केर थो करे जवाब दे लतीफ सरकार का पूछी दे लतीफ सरकार का पूछी दे छा तो जवे वाह कारीगर साज बनाई ओ वाह कारीगर साज बनाई हो कुन फयकून जे कुन में अल्लाह ओ कुन फयकून जे कुन में अल्लाह महबूब गोले दुश्मन में अल्लाह महबूब गोले दुश्मन में अल्लाह है मन में
अल्लाह सो तना में अल्लाह महबूब गोले। सोहने लतीफ सरकार सुनो सिंधी शायरा खुदा जो कामिल वलिया चवे तो करीम रब सा खिताब तो करे, करीम रब सा कलाम तो करे। चवे तो वाह कारीगर साज बनाए, साज जो कम केड़ो आ आवाज कढंदो आ। बच्चो अमड़ जे पेट मां निकरंदो आ, जेस ताईं दाह न कंदो आ तेस ताईं जिंदगी जी उम्मीद ही कान हुंदी। अमड़ जे जिस्म मां निकरण सा बचड़ो दाह कंदो आ, दाह कंदो आ मुबारक मिलंदी आ। जिंदगी जो आगाज यानी हिकड़ो साज निकतो आ, जेको निकरण सा आवाज करे रहियो आ। केर आवाज पियो सेखारे? ओ मुंहिंजा दोस्त अजीज, आलम अरवाह में मोहम्मद सालिह जो रूह मौजूद हुयो। तदह हुयो जदह कुछ भी न हुयो, तदह भी मोहम्मद सालिह जो रूह आलम अरवाह में होयो। मोहम्मद सालिह जी अम्मड़ जाई, उन जो अबो जाओ, उन जवान थिया, उन्हनि शादी कई। शादी का बाद में मोहम्मद सालिह के अल्लाह जे ज़ात उन जे अम्मड़ जे वजूद में मुंहिंजा दोस्त जन्म दिनो। अम्मड़ जे वजूद में ठाहण तैयार कयो, रत जे लथड़न मां उन के ठाहे इंसानी सूरत दे। मोहम्मद सालिह जे अरवाह के रब हुकुम कयो, कहे हुकुम कयो, गाला कहे हुकुम कयो। जिस्म ठयो अमड़ जे पेट में, रूह काथे हुयो? ये गालियों सोच मुसलमान। रूह मालिक जे दरबार में, मालिक जे दरबार मां रूह आयो, कादे आयो? अमड़ जे वजूद में अची करे मोहम्मद सालिह जे जिस्म में पियो कहजे हुकुम सां आयो, कहजे हुकुम सां आयो, अल्लाह जे हुकुम सां आयो। यानी आयो तो अल्लाह जे हुकुम सां। सबब केड़ो बन्यो? अब्बे ऐं अम्मा जी शादी जो जरियो बन्यो। हुकुम रब जो थियो, सबब शादी के बनाए। उहो ही रूह जिस्म में पयो। जिस्म जदह तैयार थियो, अल्लाह उनके अमड़ जे पेट में जेतरो टाइम चाह्यो अमड़ जे पेट में रखियो। हाणे अमड़ जे पेट मां जदह मोहम्मद मरहूम बाहर अची रहियो आ, पंहिंजे मर्ज़ीअ सां या अल्लाह जे हुकुम सां जवाब ॾे। अहम नुक्तो पियो जो ॿुधायां, ॻोठ गाजी खान मशहूरी वारो अमड़ जे पेट मां निकिरी रहियो आ। मोहम्मद सालिह पंहिंजे मर्ज़ीअ सां या खुदा जे हुकुम सां जेकॾहिं अकुल नथो क़बूल करे त मां तो तोखे ॿुधायां, अमड़ खे कंहिंजी बि अमड़ खे 6 या 7 महीनो आ, बचड़े निकिरण जा आसार थी विया। माउ दाहूं थी करे त बचड़ो कचन महीननि में न अचे, ज़ाया थी वेंदो। डॉक्टराणी इंजेक्शनूं ड्रिपूं थी लॻाए त बच्चो न निकिरे। पर जे खुदा चाहे थो त बच्चो ईंदो आ या कोन जवाब हलियो ईंदो आ। अमड़ जी मेहनतूं भी ज़ाया, डॉक्टरानी जो मेहनतूं भी ज़ाया। छो ज़ाया थियो? खुदा न चाह्यो। यानी न अमड़ जी हली न डॉक्टरानी जी हली, कंहिंजी ॻाल्हि हली? सोच सोच कंहिंजी ॻाल्हि हली? अमड़ जी। महीना पूरा थी वया, अमड़ चाहे थी हाणे बचड़ो बाहर अचे, डॉक्टरानी चाहे थी बाहर अचे, लेकिन कलाक गुजरी वया। डॉक्टरानी जे बच्चो हाव ते चढ़ी वियो, मां दाहूं थी करे त निकरे त मां आजाद थिया। अमड़ भी चाहे थी निकरे, डॉक्टरानी भी चाहे थी निकरे। ड्रिपूं लगण शुरू थी वयूं, इंजेक्शनूं लगण शुरू थी वयूं, मगर बचड़ो निकरण जी को नथो करे। डॉक्टरानी चवे थी सीजर थींदो, कपे कढणो पवंदो। हे ॾाढो ज़िद्दी आ, ओहो ज़िद्दी नाहे मगर हुक्म नाहे। यानी अमड़ चाहे निकरे तदह भी न निकरंदो, डॉक्टरानी चाहे निकरे तदह भी न निकरंदो। निकरंदो कंहिंजे हुकुम सां। गाला हाणे अमड़ जे पेट मां निकिरी रहियो आ अल्लाह जे हुकुम सां। सबब सूर बन्यो। सबब अहम गाल कंदो तो अचां, हींअर तोखे सम्झ में न अचे, वरी कैसेट ॿुधजां पंहिंजे मौसम।
अमर जे वजूद में आयो हुक्म अल्लाह जो सबब बन्यो अबे अम्मा जी शादी अजो अमर जे पेट में निकरी रहो हुक्म अल्लाह जो सबब बन्यो सूर सबब बन्यो अमर जी तकलीफ जदे दुनिया में आयो वरी अचे टाइम थियो अदे मोहम्मद सालेह के हुक्म थियो हाने हिन दुनिया के छडे हाने ओहो ही रूह जिस्म का जुदा थी रहो कहजे हुक्म सा कहजे हुक्म सा हुक्म उन्हीं करीम रब जो सबब इज़राइल बन्यो सबब मलकुल मौत बन्यो हो जिस्म जुदा थी वयो रूह जुदा थी वयो मुझा दोस्त कब्र में पहुंची वयो हाने कब्र में पहुंची मोटी आया सी वरी हुक्म उन जो थियो रूह वरी वजूद में कब्र में पहुंची कब्र में मुनकर नकीर इंदा हन गालायो सवाल जवाब थींदो जेडी मल मैयत मोहम्मद सालेह पांजे सामो वेहजारे वके सा गालाई कपड़ा लाथ वके के चई त थोड़ा होरिया लाहे जवाब जो कोन जवाब जो जेडी मल उन के कफन पाराए वके के चई त कपड़ो सुठो पारायो खुशबू कोन गालाई जनाजो पड़े गालाई कोन गालाई कब्र में लाथ गालाई कोन लाहे पर जेडी मल तवा दफन करे पोइते निकतो त मुझे महबूब छा फरमायो कह जरे सभई छडे आयो पोजी गाल केर बुधाइंदो आ जो जेको हुंदो आ ओहो ही तो बुधाइंदो आ ना छा थियो आ मुसलमान तोखे जेकी कुछ तुझे आदो गुजरियो आ ओहो तोखे बुधाइणो आ जेको जे आदो गुजरदो आ ओहो बुधाइंदो आ कह चयो त मुनकर नकीर इंदा चो मदीने जे मीर चयो कह चयो त हुन खां सवाल जवाब कंदा मदीने जे मीर चयो कह चयो त हु जवाब दीदो मदीने जे साईं चयो छो मदीने जे साईं चयो चो जवाब बुधाइंदो ओहो आ जेको वेही ॾिसंदो आ नंबर 3 कब्र में सवाल जवाब थिया मोहम्मद सालेह जवाब दई रहो बाहर होयो त कुछ भी न उते जवाब दई रहो साबित थियो त मुझे करीम रब रूह के हुक्म कयो हुन जे वजूद में आयो तदे त गालाए जवाब दई रहो ठीक आ इते भी हुक्म कहो थियो हाने भला बुधा जदे कयामत जो दिहाड़ो थींदो कुरान पढ़ अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल कुबूर मुझे बेनियाज रब फरमायो जदे जमीन ता अलविदा चई करे मिटन माइटन खां अलविदा चई करे अची थो मुझो रब जे तो हिकड़े मिनट ला त निहार मां रब तो सा केडो प्यार थो कया तू भी दुनिया में शैता तींदो है कंके कुकड़ सा शौक होंदो आ कंके बकर सा शौक होंदो आ कंके उठ सा शौक होंदो आ कंके घोड़े सा शौक होंदो आ कंके मुझा दोस्त दांदन जो शौक होंदो आ कंके पेजारे जो शौक होंदो आ जंहिंजो जंशे सा शौक होंदो आ जदे उहा शे नाकारा थींदी आ त उछलाइंदो आ या सांढे रखंदो आ जवाब दे सुभान अल्लाह ना जवाब खपे तवा मजे करे कोई भी घोड़े जो शौकीन सजो दिन महटेस तो पियो विचारे तो पियो लख रुपया चन जवाब थो दे पर जदे घोड़ो मरी विंदो आ छा घर में सांढे रखंदो आ या छिके उछलाईंदो आ जवाब दे रब थो चवे ओ इंसान हिकड़ो तुझो प्यार आ हिकड़ो मुझो प्यार ऐ इंसान हिकड़ो तुझो प्यार आ हिकड़ो मुझो प्यारा तू जैसे सा प्यार थो करी उहा जदे मरी वने दरखों बाहर उछलाए छडी दिसी पियो त कुत्ता खाइन पिया धप थी थे लंगी तो नक के बंद करे तो लंगी मुझो रब तो फरमाए ओ मुझा बाना जरा गौर त कर जैसा तो प्यार कयो तू जो मकसद निकरी वयो उछला ढेर ते फिटो कई मुझो रब तो चवे जदे तू जो साह न तो बुधा तुझे रब तो सा केड़ो मामलो कयो मुझो बेनियाज रब तो फरमाए ओ मुझा बाना फबि अय्यि आला रब्बिकुमा तुकल्लिबा
मुझो अल्लाह तो खां पूछे तो ओ बेकदर मां करीम रब जे केहड़िन नेमतन जो इनकार करे, केहड़िन नेमतन जो इनकार कदे। दुनिया में त जेरो हुए सब कुछ दिनो में, सूह दिनी में, जवानी दिनी में, इज्जत दिनी में, दौलत दिनी में, रोब दिनो में, जमीनों सब कुछ दिनो में। पर मुझो रब तो चे जदे तो जो रूह परवाज थी वयो, जदे तू मरी चुके, जदे दुनिया जे कम जो न रहे, दिस्तमा अल्लाह उन टाइम ते तो सा केडो प्यार कयो आ जेको तू सोचे भी न थो सकी, जेको तू सोचे भी न थो सकी। ऐं उहो प्यार गरीब सां बि साॻियो त अमीर सां बि साॻियो, गदह गादे हलाइण वारे सां बि मुझे करीम रब जो उहो प्यार आ, तगारी खाइण वारे मजदूर सां बि उहो प्यार आ, हर हलाइण वारे सां बि उहो प्यार आ, त खरब पतीअ सां बि उहो प्यार आ। कफन सभिनी के हिक जेतिरो या वध घटि हूंदो आहे, जवाब ॾे। मुझो रब तो फरमाए बाला जैसा तो प्यार कयो उहो मरी वयो, ढेर ते उछलाए छॾी। मुझो खुदा तो चे मुझो प्यार निहार, जेडी महल तुझो रूह मां अल्लाह कब्ज कराइंदो हा, मां अल्लाह माण्हुनि जे दिलनि में एतरी त मोहब्बत पैदा कंदो हा। अबो बीमार पियो आ, 6 महीना गुज़री विया, पुट बेज़ार थी वियो, मौली साहब घुराई सलात पढ़ो त भला या हेॾे थे या हेॾे थे। इहो प्यार तुझो प्यार दुनिया में निहार, जै अबे अम्मा सजी जिंदगी तुझे ला अर्पे छॾी आ। अबो फालिज जो पेशेंट थी वयो, अबो मरीज थी वयो, साल भी कोन गुज़रियो, बेज़ार थी पयो, मौलवी घुराई वारो कयो सलात पढ़ो, यासीन जो खत्मो पढ़ो छो, या अबो चंगो भलो थे या भला रवानो थे। इहो सच्चा या न? तव्हां सां जंहिं मुआशरे में रहूं था, मुआशरो हिकिड़ो ई आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज औलाद बेज़ार थी वयो, अबो उथण खां लाचार आ, मां कम नथो करे सघां, मजदूरी नथो करे सघां, नौकरी नथो करे सघां, बच्चन जी कया या बाबे के संभालिया, जंहिं औलाद ला सॼी जिंदगी अर्पे छॾे, अॼु उहो औलाद भी बेज़ार थी वयो। मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए, ओ मुंहिंजा बाना गौर त कर, जॾहिं तुंहिंजन भी तोखे छॾे ॾिनो, जॾहिं तुंहिंजा भी तोखां बेज़ार थी वया, ज़ाल भी तंग थी वई, पुट भी तंग थी विया, मिट भी तंग थी विया। मुझो रब तो चवे मां इज़राइल के हुक्म कयो, हाणे वञी इन जो रूह कब्ज़ करे आ। जॾहिं इज़राइल तुंहिंजो रूह कब्ज़ कयो, मुझो रब तो फरमाए जेके तोखां नफ़रत कंदा हा, अॼु तुंहिंजे मथां लुड़क लाड़े रोई रहिया। खुदा तो फरमाए मुझो प्यार दिस, जन जेला जिंदगी अर्पे उन्हनि जो प्यार दिस, उहे तो मां बेज़ार थी वया, अबे मां भला वञे त जान छुटे। रब तो चवे जॾहिं मां तुंहिंजो रूह कब्ज़ करायो, उन खां बाद में मां अल्लाह उन्हनि चई अंदर में अहिड़ो त तुंहिंजे ला प्यार पैदा कयो, जेके पहिरीं चवनि पिया त निकिरे त जान छुटे, हाणे चवनि था 5 मिंट रखो त ॾिसूं। उहो ई साॻियूं न्याणियूं, उहे ई साॻिया बचिड़ा जेके तंग थी वया हुया, अॼु खटोलो तो खजे त हथ विझी ताहूं था कनि, मिंट जे ला तड़पी रहिया हन, पुठियों कूकू करे रहिया हन। मुझो अल्लाह तो फरमाए इहो मुंहिंजो प्यार आयो, तुंहिंजो प्यार नाहे। तुंहिंजो प्यार ॾिठी तोखे विहजारीन था, सुरहा साबुण हणन था, तोखे अखर था हणन, तोखे नओं कपड़ो था पाराइन, घोट करे थो मां रब पाण दे घुराए, अॻियां सभिनी जे थो हली, मौलवी भी पोयां, वज़ीर भी पोयां, गरीब भी पोयां, सभई पोयां, अॻियां तू आ, मैयत जे सूरत में ही तरह अॻियां तोखे रखरायो थम। मुझो रब तो चवे इहा तुंहिंजी बेवफाई जी इंतहा है, ऐं मां अल्लाह जे वफा जी इब्तिदा है। मुझो खुदा तो चवे त तुंहिंजो प्यार भी ॾिस, मुंहिंजो प्यार भी ॾिस। मां खुदा तो सां प्यार कयो, सभिनी तो सा प्यार कयो, तोखे अतुर अंबीर हणी तैयार करे कफन वेढ़े कब्र में लाहे आया। कुरान करीम जी आयत पढ़ियम, मुझे अल्लाह फरमायो जॾहिं क़यामत जो दिहाड़ो थींदो, इसराफील छा कंदो, गल गल छा कंदो,
सूर फूके सूर चाहे फूकड़ चाहे ये वरी अलग मसलो फिलहाल बस इते था कि खुदा जो हुक्म थींदो क़यामत ईंदी हक़ लेकिन जॾहिं क़यामत ईंदी कबरूं फाटंदियूं ज़मीन फाटंदी आसमान फाटंदो सब को पंहिंजे कबरुनि मां उथंदो लेकिन उथंदो कीअं क़ुरान ॿुध तुझो दिमाग फिरियल आहे क़ुरान ॿुध अल्लाह फरमायो अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर कबरुनि मां उथंदो कहिड़े हाल में हूंदो जंहिं हाल में अमड़ जे वजूद मां निकिरी आया उन हाल में ईंदो मुझे दरबार में जंहिं हाल में मुझे दरबार में आया हो इन हाल में मुझे दरबार में अचणो आहे अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा हुजूर जॾहिं इहा ॻाल्हि फरमाए अम्मा आयशा सिद्दीका अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इन हाल में दुनिया हूंदी छा हिक ॿिए खां हया कोन थींदो छा मुझे करीम आका फरमायो उहो अहिड़ो भयानक मंजर होंदो जो कंहिंखे कंहिंजी ख़बर ई कान हूंदी सबको पंहिंजीअ में पूरो हूंदो वहुस्सिल मा फिस्सुदूर कबर मां उघाड़ो उथंदे यानी कबर मां उथणो भी आ हशर जे मैदान में हुक्म कहजो गाला गाला कहजे हुक्म सां क़यामत ईंदी कबर मां भी उथणो आ अल्लाह जे हुक्म सां हुक्म सागियो आ हयत तब्दील थिया हशर में पहुते हशर भी सदाई को न होंदो 18,000 सालन जो हिकड़ो डी होंदो हशर खत्म थींदो हाने उतहू भी बर्खास्त महफिल खत्म थियणी आ जहन्नमी जहन्नम में वींदा जन्नती जन्नत में वींदा लेकिन जवाब दे जहन्नमी जहन्नम में कहजे हुक्म सां वींदा जो खुदा जे हुक्म सां जन्नती जन्नत में कहजे हुक्म सां वींदा जो खुदा जे हुक्म सां जन्नत में वञण वारा भी इंसान जहन्नम में वञण वारा भी इंसान मालिक सभिनी जो हिक खालिक सभिनी जो हिक पैदा कंदड़ सभिनी जो हिक पाण तो हिकड़न के जहन्नम में मोकले हिकड़न के जन्नत में मोकले राज कहिड़ो आ पर्दो आशिकन खणी छॾियो जन जी मुझो मुस्तफा सिफारिश कंदो उहे जन्नत में वींदा बाकी जहन्नम में मालिक सभिनी जो गला गला मालिक सभिनी जो खालिक सभिनी जो एकड़ो ही आ काफर भी उन जा मुर्तद भी उन जा मुनाफिक भी उन जा मुशरिक भी उन जा मोमिन भी उन जा जन्नत भी उन जी जहन्नम भी उन जो आहे सब कुछ उन जो लेकिन पाण पंहिंजे कुदरत सां ठाहे आप ठाहींदे आप ड्राहींदे आपे आप कुंभार आप ठाहींदे आप ड्रहेंदे आपे आप कुंभार पाण ठाहे हेडो सोनो इंसान बनाए वक़ूदु हन्नास वल हिजारत जहन्नम जो बारण हिकड़ो पत्थरन के बनाईंदुसे हिकड़ो इंसानन के जे रुगी पत्थरन जो बनाए छडी त पुछण वारो त केरी कोन हुयुसे लेकिन दुनिया के की खबर पवे है त महबूब छा थींदो आ इंसानन के बारण इन करे बनाए दुनिया के बुधाण ते ओ दुनिया वारो जन्नत भी मुंहिंजी जहन्नम भी मुझो आ इंसान जात भी मुझी आ लेकिन जन्नत में उहो विंदो जको मुझे महबूब जो होंदो जहन्नम में उहो विंदो जह मुझे महबूब जे दामन मां हथ कढियो आ बुधाए हिते भी मुस्तफा का सवा गुजर ना है तो हुते भी मुस्तफा का सवा गुजर जन्नत में वञण जो हुक्म के जो थींदो गाला गाला लेकिन हयत तब्दीला हुक्म त सागे खुदा जो हुंदो मगर सबब मुझे मुस्तफा जी शफात हुंदी आलम अरवाह का खणी तो के काथे पहुंचाए में जन्नत ताईं हाने जन्नत में पहुंचण का भला को मरंदो हाने जवाब दे मुखे अमड़ जे पेट में भी जेरो दुनिया में भी जेरो कब्र में भी जेरो हशर में भी जेरो जन्नत में भी जेरो दोज़ख में भी जेरो के मोक दे छा थियो उन के जेके चोंदा त मर गया मरदूद न खत्म न दरो बेवकूफ हो सोचो सही मोक दे
हे त मोई कोने को जेको मरी वने उन ला चो हे त मोई कोने को हे त जेरो आ लेकिन कंबाइन अल्लाह ताला जो निजाम आ अल्लाह इए कोन चो फलाणो जेरो फलाणो सब जेरा हन मुशरिक भी जेरो मुर्तद भी जेरो मुनाफिक भी जेरो मोमिन भी जेरो कब्र में सभई जेरा हन लेकिन खोले बुधाई तो कब्र में मोमिन भी जेरो कब्र में मुशरिक भी जेरो कब्र में मुसलमान भी जेरो कब्र में मुनाफिक भी जेरो वही कब्र में जेरा छाजे करे पर यह गाल भी बुध मुशरिक ई मुनाफिक काफिर ई मुर्तद कब्र में इन करे जेरा जो मुझो रब तो फरमाए उन कब्र जे अज़ाब जो मज़ो चखो छो दुनिया में मुझे यार जे दामन में हथ कोन विधई दुनिया जे अंदर मुझे महबूब जे दामन में हथड़ो कोन विधई हाणे लोड़ कब्र में त खबर पवई जेको यार जो ना है वो मुझो भी ना है मुझो बेनियाज रब बुधाए तो चाहे ओ मुझा बानड़ो मुझे महबूब जे दामन में हथड़ो न विधई बानो त मुझो ही पर मुखे नथो वणी मुखे ओहो वणंदो जेको मुझे यार जो हुंदो मुनाफिक मुशरिक मुर्तद कब्र में इन करे जेरो जो अज़ाबे कब्र चखींदो रहे मोमिन भी कब्र में जेरो छाजे करे रब चंदो दुनिया में मुझे पुनन सा प्यार कयई दुनिया में मुझे महबूब जो नालो बुधी दिल के सुहारो कये महबूब जो नालो बुधी पाजा नेण ठारे महबूब जो नालो बुधी पाजे दिल के वजद में आदे ओ मुझे महबूब जे नाले ते नचण वारा ओ मुझे महबूब जे नाले ते दीवाना थियण वारा तो दुनिया में मुझे यार सा प्यार कयो हाणे सिलो हिताई दे तो जन्नत त अगते इंतजार में पर जन्नत शफात का पो मिलंदी दुनिया जे अमलन जो तो के हिते उजूरो छो जा जन्नत जी दरी खोले तो छदे जेसती कयामत जे बैठो हिते महबूब जा गुलाम मजावा बियो जुमलो मुकम्मल कयम त इंसान कदे भी मरंदो गला गला इंसान कदे मरण ला रब थोड़े पैदा कयो मरण ला रब पैदा न कयो एकड़ो जुमलो चवा टाइम डाडो गुजरियो एकड़ो जुमलो चवा जे कदे जेके तू असा मोल था चो ओहो ब कब्र में कोन थो मरे त पो जन जे ला रब निखेड़े थो चवे त ही जिंदहन उन जो आलम छा हो वरी मुतवज्जह कया तवा के कब्र में त गालहाण मुसलमान भी बुधे तो मुशरिक भी बुधे तो मुर्तद बुधे तो काफिर भी बुधे तो कब्र में त सब था बुधन कब्र में त गालहाण सब अस्सलाम वालेकुम या अहल कुबूर वालेकुम अस्सलाम या अहल हयात कब्र में त सब था बुधन जन के तू सा मोल था समझो ओहे भी कब्र में बुधन था पर जन जेला मुझो करीम रब फरमाए वला तहसबन الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون मुझो रब जन जेला चवे मोल चवण त परे जी गाल्हा पर उनन के मोल सोच जो भी न ख्याल भी न कजो जदे आम जे के मोल चो ओ कब्र में बुधंदो आ जे जेला रब चे त मरण जो तसव्वुर भी न कजो जे ओहो ब कब्र में बुधंदो आ त पो हिन हुन में केड़ो फर्क आ बेनियाज रब इयो ही त बुधाए थो जन के मां जिंदगी जो सर्टिफिकेट तो दिया ओ ताजे अखिन का बेशक ओ झला पर सच इहो आ त रुगी अखड़ियों बूट तैयार तो सा गद्दा फर्क ही हुआ पर ये अखियों खुदा जंखे दे या मोहब्बत जी जड़ी खुदा जंखे दे ट्रियों नुक्तो केड़ो बुधायो कुछ तो तहां भी याद कयो न बत बुधायम त मौत छा है मौत का पो इंसान मरे थो या न इहो बुधायम त कोन थो मरे सजी ठगिया जेरो विच में एकड़ो नुक्तो अन्या रह जीवे तहां जे दिल में जे ख्याल अचे ते सजण साईं जे फकीर या गाल त सजी बुधाई पर पोए हमरा जे में रूह परवास थी वने ढेर लगो पयो न चुरे थो न फुरे थो पो इहो छा है इने के खोलिया भला पो जे टाइम पूरो थी वने सवा कलाक त नाराज न थी जो
सुभाणे मता तो के ओ गोठ गाजी खान मशहूरी जा साधड़ा मता को पढ़ियो लिखियो वकड़ ले चजास वकड़ न दे हाणे वकड़न खां ट्रपी विया हूं फकीरन जे महफिल में वेठा हूं हाणे वकड़ सकड़ तुंजा कोन हलंदा सिधी रांदा हाणे छा रांदा गाल गाल केड़ी सिधी रांदा बुधाई मां एक अल्लाह कनु मैं डरदी हां माही यार दी खड़ोली भरदी हां एक मौला कनु मैं डरदी हां माही यार दी घड़ोली भरदी हां 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 एक मौला कनु मैं डरदी हां माही यार दी घड़ोली भरदी हां ए अकीदो कहजो मशहूरन जो न राजपरन जो न चांडियन जो न चांगन जो न सोलंगिन जो न हे अकीदो कहजो जो सोने सचल साईं जो कहजो अकीदो हसन हुसैन अली दा जाया पार उम्मत दा सिर ते चाया पार उम्मत दा सिर ते चाया हसन हुसैन अली दा जाया पार उम्मत दा सिर ते चाया पार उम्मत दा सिर ते चाया मैं गोली शाह दर्दी हां मैं गोली शाह दर्दी हां माही यार दी घड़ोली भरदी हां एक अल्लाह कनु मैं डरदी हां माही यार दी घड़ोली भरदी हां सचल साईं जो अकीदो बुध पीर पीरा हजरत मीरा नाम गिधे जे टुटन जंजीरा नाम गिधे जे टुटन जंजीरा ओ पीर पीरा है पीर पीरा हजरत मीरा नाम गिधे जे टुटन जंजीरा नाम गिधे जे टुटन जंजीरा मैं मुर्शिद मुर्शिद कर दी हां मैं कामिल मुर्शिद कर दी हां माही यार दी घड़ोली भर दी हां ओ फकीरन के ताना दियण वारो त मुर्शिद मुर्शिद छो था कयो असा के ताना न दियो वञो सचल सा वञी झेड़ो वञो पुल्ला साईं सा झेड़ो कयो ओ सचल सारा नूर इलाही अली वली दी है हमराही अली वली दी है हमराही मैं हैदर हैदर कर दी हां मैं हैदर हैदर कर दी हां माही यार दी घड़ोली भर दी हां अजीजा ने मन अर्ज पे कयम कहड़ो दिल में ख्याल आयो सुभाणे को वकड़ न जे त पोहे अदो मोहम्मद सालिह जो मरी वयो जेरो वा त घर में छो न रखे चेसे इन करे को न रख मुझो मुझे यार जी सुन्नत कान्हे न त को न छड्यास जे जो नालो दीन जे जो नालो दीन जे जो नालो इस्लाम जे जो नालो कुरान जे जो नालो नमाज रोज़ो ज़कात ज़कात हज इहो सब कुछ चाहे इहो सब कुछ चाहे एकड़ो ही नुक्तो एकड़ो ही जुमलो इहो सब कुछ चाहे जो इहो सब कुछ मुझे महबूब मुस्तफा जी अदा आहे दैट्स ऑल सजो सिस्टम खत्म थियो कुरान चाहे जुबाने मुस्तफा नमाज चाहे किरदारे मुस्तफा हज चाहे अदाए मुस्तफा रोज़ो चाहे अदाए मुस्तफा जेकी कुछ दीना वो मुझे मुस्तफा करीम जी अदा है इकड़े मिनट जेला दरबारे मुस्तफा के छदे करे इहो ही कुरान पढ़ कहे कम जो ही कोई तोखा तो पुछा यहूदी कुरान पढ़ंदो सवाब थींदो या कोन थींदो जवाब दे यहूदी कुरान पढ़े सवाब थींदो या कोन थींदो छो कोन थींदो कुरान खुद सवाब ना है कुरान तदह सवाब जदह कुरान वारे सानी होजे दीन
खुद कुछ भी ना है जैसे दीन वारे सा ताल्लुक ना है जे दीन वारे सा ताल्लुक त सब कुछ जे कदे उन सा ताल्लुक ना है त कुछ भी। आखिरी जुमले ते पियो चा तवज्जो कजा सुभाणे सवाल ते पुछा चो मोहम्मद सालिह जे मरी न वियो त नमाज़े जनाजा छो पढ़ी। सवाल जनाजे नमाजा छो पढ़े दफन छो कये कफन छो कये। हा मुझा दोस्त कुरान जी आयत तो पढ़ा गौर सां ॿुधजा मुझे बेनियाज रब फरमायो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर साह वारी शै खे मौत जो जायको चखणो आ। अदा उबासी न रे हाणे था जा मानी देगियूं गरम लगी पई वन छा चखणो आ जवाब दियो। कुरान में ॾेखार त हर साह वारी शइ खे मरी वञणो आहे हिकड़े हंध त ॾेखार हे नाटक छाजो आ। कुरान करीम क्लियर चई छॾियो हर साह वारी शइ खे मौत जो गला गला मौत जो कुल्लु नफ्सिन हर नफ्स के जायक़तुल मौत मौत जो जायको चखणो आ। मुखे जवाब दे हींअर इएं वेठा हूं कंहिंजे वात में अंब जो जायको आ केर जवाब दे आहे कंहिंजे वात में। भला घड़ी खन खां पोइ बिरयानी खाए भी त जायको कहिड़ो हूंदो गला गला कहिड़ो हूंदो। अंबो खाइबो त अंब जो जायको नारंगी खाइबी त नारंगी जो जायको खीर पीबो त खीर जो जायको। गौर कर मुसलमान रब कुरान में बुधायो मौत हक आ मौत ईंदो भी आ मगर मारी दो नाहे उन मौत जो जायको हुंदो आ ओ जायको तेसी हुंदो आ जैसी उहा शय हुंदी आ। अंब जैसी वात में तेसी अंब जो जायको नारंगी वात में नारंगी जो जायको। मौत जॾहिं तोड़े ईंदो आ तुझे रूह के कब्ज़ो कंदो आ। हाणे मौत जो जायको शुरू थी वियो घर वारनि रोअण शुरू कयो तू मौत जे जायके जे पिरासिस मां गुज़री रहियो आहीं हुननि जियादो तू मरी वञे छो त मौत जो जायको हली रहियो आ। तोखे मयत करे कपड़ा लाथो मौत जो जायको आ। तोखे विंजारियो सिंजारियो मौत जो जायको आ। तोखे कफन पारायो मौत जो जायके में आहीं अन्या तुझे जनाजे जी नमाज पढ़ी मौत जे जायके में चिहल कदमी थी मौत जे जायके में कुलन ते खणी कब्र ते पहुता मौत जे जायके में कब्र में लाथो मौत जो जायको। जेडी मल लटे बस कयो हो मोटिया मौत जो जायको खत्म सिलसिलो मौत जो जायको जह जायको इए थोरो आए तो मौत छा हो। इंशाअल्लाह ताला कहीं बे दफे कुरान करीम मां इलाके में आयस त ता के बुधाई दोस्त भला आखिर मोल केरा जेरो केरा। कोशिश कंदो हाँ त ड्रिगन मसलन में न पवां पर कदे कदे का गाल होंदी आती छो त दुनिया मसलन सा भरी पई है। मां चवां तो रोशनी काने तवा हड़ई चो रोशनी मां काने ता मुके छा कंदो कुछ भी कोन कंदो आहे को मां चवां तो काने का था चंदो छडियो संदे जी बचारा ये चोंदो ना आखिरी जुमलो बाबा अंधो दिसे तो को जो कोन छडे दियो सलात हां चाचे फिलहाल मो कहला केडो मोटा हने मो बे पासे लियो न चाचो तो जो त मानू था चवन त अजान कौग में सलात छो था पढ़ो मक्के ऐं मदीने में काने। पहली गालिया जेके न इहो मिसाल था जन इहे त अहमकन जे जन्नत में था रहन शायद उनन के इया खबर काने का त मक्के ऐं मदीने में त नमाज का पो दुआ भी कोन होंदिया पे दुआ छो था घुरन
उते तो दुआ जो तस्वुर ही कोने उतां जी दुआ अजीब आ जेडी मल तहज्जुद जी नमाज ने जे वितर जी नमाज थींदी आ रमजान मुबारक में तो दुआ भी घुरदान बादशाह जो नालो उन जे पुटन जा नाला सब जो दिल चौंदी थन नाला वठी नमाज में पिया दुआ घुरदान पर अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने असा फकीर मानू से वास्तो ना है पहली गाल इन जो हो दलील ही बेसूद आ त मक्के मदीने में कोने ने करे हिते कोने मक्के मदीने में जेकी अल्लाह ताला सबनी के नसीब फरमाए सवाल इहो अजान अजाना सलात सलाता ब अलग शय ये एक शय कोने अजान अजाना सलात सलाता अजान जो टाइम मुकर्रर दुरूद और सलाम ला टाइम मुकर्रर ना है इने कर जैसे जो टाइम मुकर्रर उहा पांजे टाइम ते एग्जिट यो मसलन इशा जी नमाज अजान 9 में अन्या 20 मिनट आहन हाने इहो टाइम मुकर्रर इन में तब्दीली न कयो 9 में 20 मिनट होजन ठीक अजान दियो तहां 5 मिनट पहरी लाउड खोले यानी अन्या 25 मिनट होजन तहां 5 मिनट पहरी दुरूद और सलाम पढ़ो दुरूद और सलाम पढ़े कुछ लम्हात जे लाउड के बंद करे छड़ियो छो बंद इन ला कयो त सलात सलाता अजान अजाना सलात अजान ला असा त इन करे पढ़ना हो त जे कदे यो सलात वारो यार न मिले त अजान असा के किथो मिले अजान सलात ना है सलात अजान कोने का इन करे खुदा चयो त महबूब ते दुरूद और सलाम पढ़ो पढ़ो पिया कोशिश कयो अजान का पहली जे करे पढ़ो था नंबर 1 नंबर 2 पंज वक्ती अजान आना मुझे जाती मशवरो त पंज वक्ती अजान में कदे कदे हिकड़ो टाइम नब पढ़ंदा कयो कदे हिकड़ो टाइम कदे कदे नब पढ़ंदा कयो छो न पढ़ंदा कयो इहो इन करे त ही जेके न ट्री ट्रू था कन त अजान जो हिस्सो आ इहो उनन जे मुंह ते वडो जवाब आ त असा त कदे नब पढ़ंदा हूं जे अजान जो हिस्सो हुजे हां त असा त हर सूरत में पढ़ूं जे अजान जो हिस्सो हुजे हां त केरो हया अल सलाह एक दफो कटे त देखारे अशहदु अल्ला इलाहा कटे त देखारे अजान जो त लफ्ज केर भी अगते पोते नथो करे सके असा त कदे पढ़दा हूं कदे कोन भी पढ़दा हूं इने करे जो दुरूद दुरूद अजान अजान दुरूद पढ़दा हूं सुमदे भी दुरूद पढ़ो उथंदे भी दुरूद पढ़ो मुझे खुदा के अरे यार मां त सवलो तरीको दसींदो हां अगर के रुठल के परचाणो आ नथो परचे मिंथ कर नथो परचे मेड़ करीस नथो परचे सलाम जो जवाब नथो दे हाने बेवस थी उन जे भर में भी उन जे महबूब जी तारीफ कर पाण ही तोड़े निहारींदो रुठला नथो परचे न मिंथ कई कोन पड़दो उन जे महबूब जी तारीफ कदे पाण ही खिली चवंदो यार कावड़ तो ॾाढी हुई पर मुझे महबूब जी तारीफ पे तो करी हलिया त भाकुर पायो जरे दुनिया जो रुठल ही महबूब जे तारीफ ते परची पवंदो त मुझो करीम रब पांजे महबूब जे तारीफ ते कोन परचंदो दुनिया के छड़े जो छा था चवन उन जो मामलो आ अलाए मु केड़ी गाल पे कई बस हाने गालियो खत्म थी मुझे घर 1.5 कलाक को भी टाइम कुछ पुशादो थियो अल्लाह ताला मरहूम मोहम्मद सालेह जी मगफरत फरमाए हाने इन सजे प्रोग्राम जो मकसद छा थियो मुझे सोहणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया छडण खां पो अमलन जो सिलसिलो बंद थी विंदो आ छा थींदो आ अमलन जो सिलसिलो बंद थी विंदो आ पर 3 माण्हुनि जो बंद कोन थींदो आ घणन माण्हुनि जो ॻाल्हि घणन माण्हुनि जो 3 माण्हुनि जो मरण खां पोइ दुनिया छॾण खां पोइ बि सिलसिलो बंदि नेकिन जो कोन थींदो आहे उहे 3 माण्हू कहिड़ा आहिनि हिकिड़ा उहे जन सदका जारिया दुनिया जे अंदरि छॾियो रोड ठहराए छॾियो पंहिंजे विच ज़मीन मां माण्हुनि जे लाइ आसास करे रस्तो ॾेई छॾियो मुकाम जे लाइ ज़मीन ॾेई छॾियो ग़रीबनि जे लाइ नलका हणाए छॾियो मिस्कीननि जे लाइ ख़ैर जो को कमु कयो अल्लाह जो घर मस्जिद ठाराए छॾियनि यानी नेकी जा कम कंहिं विसायल घर खे हुननि आबाद कयो कंहिंजे विछाए बंदि थियल चुल्ह खे ॿारियो कंहिं यतीम खे पढ़ायो कंहिं मिस्कीन जी मदद कयो इहो सदके जारिया जेसि ताईं उहो सिलसिलो हलंदो हिन खे सवाब पियो पहुचंदो
नंबर 2 इल्मुन नाफिअ ओहो इल्म जिया खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु भलो ओवा जे कुरान पढ़ियो भी कुरान पढ़ायो भी एड़ो इल्म जेको पाण त पढ़ी पर अल्लाह जे मखलूक ताईं दीन जो इल्म पहुचाई सुहणा ॻाल्हियूं सुहणा नुक्ता पहुचाई हाणे जेस ताईं उन ते अमल थींदो रहंदो तेस ताईं भी हिन जे सवाब जो सिलसिलो गलायो जारी है। नंबर 3 वलदुन सालिह यदउ रब्बहु नेक सालिह औलाद छडे वियो घरवारी नेक छडे वियो छो त अज भी बुधवा त मोहम्मद सालिह जी बेचारी घरवारी ना चाका पर पो भी उन जे दिल चयो त मां पांजे जिंदगी जे हम रफीक जे ला छो न एड़ी कुरान जी महफिल सदराया जेमे अल्लाह जो कुरान पढ़जे उन जे सदके मुझे जिंदगी जे हम रफीक जी रब कबर के जन्नत जे बागन मा हाने जे जिंदगी जा हम रफीक अड़ा दुनिया में मौजूद हन ओहो बि माण्हू मरे कोन थो छो त मोल उहा जो कोई नाहे मोल उहा जो कोई नाहे त मुझा दोस्त पांजे औलाद के सालिह बनाने जी कोशिश कयो उन जी तरबियत कयो उन जी तालीम सा गड तरबियत कयो खैर जा कम कयो नेकी जा कम कयो अल्लाह जे मखलूक जो दिलियों खटण जी कोशिश कयो उनन सा मोहब्बत कयो उन जे ला आसानी कयो बनो सोरे सोड़ो न कजा याद रखी चरजा बहराड़ी जो माहौल जे मानू के न राह मा ढो न थे उनके कुढ़ीअ मा कुछ कोन थींदो जो राह मा पेट न भरियो उन जो कुढ़ीअ मा छा भरबो खुदा जे करे हिकड़ो एकड़ दिनो थई जे करे एकड़ मा पूरी न थे त बनो सेरे सेरे छा वधाईंदे अध वेसो भी कोन ईंदो 40 वेसन मा पूरी न थी त अध वेसे मा कुछ कोन थींदे इन करे बनो सोढ़ो वा त जमीन जो वेसो दई करे बने के मोकरो कर मता को अचण वञण का कुराड़ी औरत को कुराड़ो मानू गाह जे भरिय सा किरी पवे ऐ तोखे छा मिलंदो हुन जी टंग भजी पई तुंहिंजो एकड़ ज़ाया थी वियो पर बनो खुलासो करे छे सुकून सा आयो सुकून सा वियो चौंदो मुझा मौला इन के खुश कजा बनो केडो कुशादो करे छे बहराड़ी जे माहौल में इहा वडी पिट्टा मानन के बनो सेरण जी कुछ कोन थींदो बनो न सेरियो कबर जो हिकड़ो ही कानो आ जेको मिलणो बनो न सेरियो बना कुशादा कयो सी बने सा वण पोखियो उनके कुशादो कयो सेरियो न मुकामन के बनी दियो मुकाम परे हन ते वेझे मुकाम बनाण ला वक्त के दिसो कोठ के अगे 20 घर हा 100 घर थी विया हन मुकाम 3 माइल जे परे आ त गडजी सरजी करे गोठाणा 5 एकड़ जमीन खरीद करे ता असा खट खणो दा मता पांजे पोयर में इहा ताकत न होजे यार थोड़ो सोचो ये सोना नेकी जा कम कयो अल्लाह कदो त इंशाअल्लाह ताला ओ इंसान जो अमलन जो सिलसिलो बंद न थींदो सागो जुमलो मोटी अचा त खुदा चयो मा तो सा प्यार थो कया असा जे खुदा सा प्यार था कयो त मुझे रब जे जात छा फरमायो तो मुझा बाना मा अल्लाह सा लिकी लिकी मुलाकात करण जो जरियो नमाज थे चाहे लिकी मुलाकात करण जो जरियो नमाज थे नमाज खुदा सा मुलाकात जो जरियो आ खुदा जा बाना मस्जिदों आबाद कयो अल्लाह ताजे घरन के आबाद करे छदींदो मस्जिदों आबाद कयो खुदा ताजे वेढ़न के आबाद करे छदींदो मस्जिद में कुरान करीम जी तिलावत के मुझा दोस्त हलायो तवा जा बचड़ा कुरान पढ़न जिथे जिथे कुरान करीम जो आवाज वीदो उते खुदा जे रहमत जो नुज़ूल थींदो आ दुखियो करणो आ त पेश इमाम के करणो मुला तू त भेणा रत खणी कयो थई घरवारी चेती बोली घरवारी चवे थी रहे सब महागु थी वयो आ खंड 75 रुपया किलो थी वया नौ पाकिस्तान को जो ख्याल कर 5000 दींदे कम न थो हले 8 कर दियणा पिया गडो गड इयो भी सोचो तहां जे मस्जिद में जेको पेश इमाम उन्हें के भी त बचदान जिन्नत उन्हें जे घर पे कोनन के जडे तवा जे घर जी बजट वधे थी सच्चाई सा सोचो मां तवाण पेश इमाम कोना जो न कि मुके कह सिफारिश किया लेकिन सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से पेश इमाम खपे कुरान भी भलो पढ़े नेक भी हुजे शरीफ भी हुजे सफाई क्वालिटी हुजन जेन पगार जी गाले मौलवी साहब माफ कजा सा जो हाल गरीबी थे बस 3000 थे गुजर कर तुजो 10000 मा गुजर को दे मौलवी जो 3000 मा गुजर पो
मौलवी छा कंदो हारी के न जमींदार सही हक न दीदो तो हारी छा कंदो चोरी कंदो कोन कंदो जवाब दे छा चोरी कंदो न मौलवी छा करे जे मौलवी के ता न दीदो चोरी तो मौलवी आलिम दीन दारा कोन कंदो मस्जिद छडे हलियो विदो नुकसान थींदो इन करे जेको पेशे मामा जे पोया नमाज था पढ़ो पोया नमाज छा था जो पुठिया है न अल्लाह जी इबादत था कयो लेकिन पुठिया है न इमाम जे जेके अगिया रब मुसल्ले ते इज्जत दिनिया उन जी इज्जत कयो उन जे बचड़न जो ख्याल रखो उन जे तनख्वाह जो ख्याल रखो उन जे जरूरतन जो ख्याल रखो यार तहां उन जो ख्याल रखो मालिक तहां जो ख्याल रखो वो कह जो घर थो बुहारे मालिक जो तहां मालिक जे घर जे बुहारींदड़ जो ख्याल कयो रब तहां जे घर जो ख्याल कदो अल्लाह ताला मुझो चवण तहां जो पानी तो पिया अने मानी होले ठरे थी पई हमरा सफा सियार लगा पया हन केहड़ी अने ते फरमाशू थी वञू घणियूं पोइ मां कंहिंखे मुंहुं ॾेई कंहिंखे मुंहुं ॾींदुसि हाणे मदीने वारा त सभई मदीने वारा पर मां कहिड़ो मदीने वारो चवां भाऊ गुलाम कादर हिते वठी आयो तव्हां वटि ॻाल्हि सिधी आहे न त गाजी मशहूरी वारनि खे एतिरो झटि कोन प्रोग्राम मिले छो त गर्मियूं ॾाढियूं आहिनि